तू ॾिठोसी पाण पलियोसी प्यारो नथो पलजे। चाचा घोबाटा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। खबरदार छोकरी जो कॾहिं मूंखे चाचो चयो अथई, मां आहियां तई गैर शादीशुदा ऐं छड़ो आहियां। चाचा वरी बि चाचा? मुंहिंजो मतलब आहे त गैर शादीशुदा खे चाचा चई सघिजे थो। त पोइ मां तोखे चाची चवां? मां कंहिंजी चाची कीअं थी सघां? मां त गैर शादीशुदा आहियां। मां बि इहो ई पियो चवां त मां बि गैर शादीशुदा आहियां। जेके सम्झी विया से खिलनि पिया, जेके नथा खिलनि उहे वञी कार्टून ॾिसनि। मुंहिंजा मिठड़ा घोबाटा, मां तो वटि हिकु कम सां आई आहियां। ये ॻाल्हाइण मुंहिंजी दिलि जी धड़कन, गर्मीअ जो सड़ियल मुंहिंजो हियाव ठरे। आराम सां कमु ॿुधाए त मां मरां न ठरां। महिरबानी मुंहिंजा मिठड़ा मिर्च। घोबाटा मां न तो वटि सवाली बणिजी आई आहियां ऐं मूंखे उमेद आहे त तूं मूंखे ख़ाली कोन मोटाईंदे। घोबाटा मूंखे दीन दुनिया में हिकिड़ी माउ आहे, साबिक़ 14 सालनि जी चूज़ड़ी। मां न उन जो रिश्तो खणी तो वटि आई आहियां। तोखे वास्तो आहे 5 गंज जो, मुंहिंजी ख़ाली झोली ख़ाली न मोटाइजांइ। खबरदार, नंबरदार, दिलदार मनठार, वञी पंहिंजे गरीब माउ खे हिन अमीर घोबाटे जो ही न्यापो ॾिजांइ त जॾहिं मूं तुंहिंजो हथ घुरियो त तो अंगूठो ॾेई छॾियो। अॼु तो मुंहिंजो संग घुरियो आहे त मां बि माणे खे अंगूठो थो ॾियां। अंग्रेजी जो अंगूठो या सिंधीअ जो अंगूठो? अंग्रेजी जो अंगूठो आहे त पोइ ठीकु आहे, क़बूल आहे। माणे मूंखे सिंधीअ में अंगूठो ॾिनो, मां बि सिंधीअ में अंगूठो थो ॾियांसि। घोबाटा इहो गंद न करी हा। चिलकिड़ी तूं बि इहो सुवाल न करी। हुन तोसां ईअं मोहबत कई आहे जीअं नेब वारनि सियासतदाननि सां प्यार कयो हुजे ऐं ड्रखड़नि वरी वांगड़नि सां। तुंहिंजी धी मूंसां न धनुअ सां प्यार कयो आहे। अला मां हिन पंहिंजे चिपनि भरियुनि अखियुनि सां पाण ॾिठो आहे। तूं कूड़ो आहीं, मुंहिंजी धीअ ते इल्ज़ाम तूं हणी। निकिरी वञ मुंहिंजे घर मां। वञा पर पहिरियां तूं ॿाहिरि ॾिसी आ टोनीअ वारो कुतो आहे या वयो हलियो? निकिरी वञ त कुते खोग में मां न चक विझां। वञा पर जे कुतो हूंदो न त पोइ मोटी ईंदो। वधीक ॿियो को कुतो। सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।